अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद कयां तो तव्हां ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जो वीडियो में तव्हांखे तमामु बहितरीनु ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे वेरनि जी वस्ती। इन में तमामु वॾा अदाकार पिणु मौजूदु आहिनि। इन में सिजावल ख़ान ड्रामे में मौजूदु आहे, कमाल ख़ान उर्फ़ अहमद अली शेख ज़िंदगी जो अदाकार मौजूदु आहे, पिणु महजूब इन ड्रामे में मौजूदु आहे। तमामु सुठा वॾा अदाकार मौजूदु आहिनि। इन जो डायरेक्टर आहे साईं ख़ालिद शाह, जेको तमामु सुठो इंसानु आहे ऐं तमामु सुठी महिनत करे रहियो आहे। हीउ तमामु जल्द ड्रामो सिंध टीवीअ ते हलायो वेंदो। हिन में लाइबा ख़ान मौजूदु आहे ऐं सनू मिर्ज़ा मौजूदु आहिनि। दोस्तों हीउ वीडियो जे असांजो पसंदि अचे त असांजे वीडियो खे महिरबानी करे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, जीअं त असांजो वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों जे तव्हां असांखे जी मदद कंदा त असां अॻिते वधंदासीं ऐं तव्हां ताईं हर ड्रामे जी अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं। हिन में पुलिस बि इन ड्रामे में मौजूदु आहे। तमामु सुठो ड्रामो आहे, फाइटिंग ड्रामे में बि घणी आहे। तमामु सुठो ड्रामो आहे।